दोस्तों साथियों, यूनुस महर जो सलाम क़बूल कंदा। असां गुज़रियल 22 सालनि खां जर्नलिज़म में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहियूं। असांजी अख़बार डेली हलचल 1998 खां वठी सिंध में जेको आहे सो पंहिंजे पढ़ंदड़नि ताईं पुॼी रही आहे ऐं 22 साल थिया आहिनि असांखे इन सॼी जदोजहद में। इन्हनि 22 सालनि में असां इहा कोशिशि कई आहे त सिंध जे माण्हुनि ताईं, पंहिंजे पढ़ंदड़नि ताईं आज़ादु सहाफ़त जा जेके बहितरीनु बुनियाद आहिनि उन्हनि बुनियादनि ते माण्हुनि ताईं पंहिंजी ॻाल्हि रखी सघूं। सिंध जी तरक़ी, सिंध जो इल्मु, सिंध जो अदब, सिंध जो वापारु ऐं सिंध जी ख़ासि तौर ते माशी तरक़ीअ जे लाइ या वफ़ाक़ में सिंध जे हिसेदारी जे लाइ असांजी हिकिड़ी शऊरी जदोजहद आहे। उहे जदोजहद जो पंधु असांजो जारी आहे। पर जीअं त हींअर शयूं जेके आहिनि या जेकी मीडियम आहे उहो तरक़ी करे डिजिटल मीडिया जे एज में असां पुॼी चुका आहियूं। सो असां बि हिकिड़ी कोशिशि कई आहे त हलचल टीवीअ जे नाले सां असां हिकिड़ो पंहिंजो चैनल जी शुरूआति कई आहे, जेको अवां यूट्यूब ते बि ॾिसी सघो था ऐं असांजे पेज डेली हलचल ते बि तव्हांखे उहो जेको आहे सो जल्द नज़र ईंदो। उन सिलसिले में असांजी गुज़ारिश इहा आहे त असांजा जेके पढ़ंदड़ हुआ, जेके असांजी अख़बार खे पढ़ंदा रहा, हाणे उहे असांखे हिन शऊरी दौर में या तरक़ी याफ़्ता दौर में बि असांजी खे उमेदु आहे त उहे असांजो साथ ॾींदा ऐं पंहिंजे रायनि खां असांखे आगाह कंदा रहंदा त जीअं असां बहितर जेको आहे सो कमु सरअंजाम ॾेई सघूं ऐं सिंध में शऊर ऐं आगाही जी जेका मशल आहे उहा जेको आहे सो अॻिते वधंदी रहे ऐं सिंध तरक़ी कंदी रहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। सिंध सलामत, साथ सलाम।